खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूब बानी PTI इमरान खान पारां कयल ऐलान मूजिब 8 फरवरी साल 2024 वारे बैजेट चोरी ख़िलाफ़ अॼु समूरे मुल्क जियां सिंध अंदरि तालका सूबेदार मोबी PTI तालका सूबेदार जे नज़रियाती कारकुननि पारां ब्लैक ॾींहुं PTI जे तालका सदर इरफान अली शानी वाइस चेयरमैन नजफ अली मरी वाइस सेक्रेटरी माजिद अली मंगी रानीपुर सीनियर नायब सदर तालिब हुसैन सतो जनरल सेक्रेटरी ज़हीर जतोई इंफॉर्मेशन सेक्रेटरी फैसल खान पठान तालका कोट DG जो सदर ग़ुलाम हैदर महर रसूलाबाद UCA जे कारकुन मंसूर अली मरी आरिफ मरी ज़ुबैर कुरैशी ऐं ॿियनि PTI टाइगर्स मंसूर अली मरी तालका कोट DG जो सदर हैदर अली महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तालका सूबेदारो तालका कोट DG जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि इलाइक़नि मां PTI जे कारकुननि पारां भरपूर मोटरसाइकिलनि ते रैली कढी शिरकत कई जेका सवें मोटरसाइकिलनि ते मुश्तमिल हुई ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जो गश्त कंदे अहिड़े अवाम चोरी इलेक्शन खे नींदे चयो त मज़कूरा इलेक्शन में PTI तमामु अक्सरियत सां अवाम जे वोट वारी पर्ची ते कामयाबी जा समूरा रिकॉर्ड तोड़ींदे कामयाबी जी मंज़िल वाणी पर उन वक़्त जी निगरान हुकूमत पंहिंजा जादूगिरी वारा जोहर ॾेखारींदे हथ जी सफ़ाई कंदे रात जे भटे में सरकारी पेटियूं हथरादू वोटनि वारी पर्चियुनि सां भरे हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत अवाम जी हक़ीक़ी नुमाइंदा पार्टी PTI खे ROs पारां फारम 47-48 मूजिब हाराए हिकु गैर जमहूरियत जी वार में पसंद हथ ठोकी खिचड़ी जिया मिक्स पार्टीज़ हुकूमती अचार नुमा हुकूमत जो क़याम अमल में आणींदी अवाम जी जमहूरी वोट जे हुकूकनि ते ॾींहं ॾिठे जो धाड़ो हयो वियो आहे हिननि वधीक चयो त मौजूदा हुकुमराननि खे इख़्लाक़ी तौरु इस्तीफ़ा ॾेई इक़्तिदारी कुर्सी हक़ीक़ी चूंडियल अवामी नुमाइंदनि हवाले कई वञे। 8 फरवरी 2024 इलेक्शन जो उन इलेक्शन जे हक़नि जे मथां खाड़ो है फारम सदा